वीडियो में गाल कंदासीं अली हसन बबर शाइर के बारे में। तो अली हसन बबर किएं शाइर थियो ऐं केरु ऐं किथां जो आहे ऐं छो उनखे अवामी फ़नकारनि ॻायो इन शाइर खे ऐं केॾो सिंध में एॾो घणो मक़बूल थियो, किननि ॻाल्हियुनि जे करे दोस्तो तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। अली हसन बबर पंहिंजी ज़िंदगीअ में शुरूआत में ट्रैक्टर ड्राइवर हुयो ऐं ट्रैक्टर गाॾी हलाईंदो। कंहिंखे ख़बर हुई त हिकु ट्रैक्टर ड्राइवर अॻिते हली एॾो वॾो शाइर ऐं एॾो वॾो मक़बूल शाइर बणिबो, इहा त कंहिंखे ख़बर कान हुई। लेकिन अली हसन बबर अॻिते हलंदे हलंदे हिकु शाइरी लिखी त पोइ मुख़्तलिफ़ फ़नकारनि अली हसन बबर जी शाइरी ॻाई ऐं सिंध में तमामु घणी मक़बूल शाइरी जेका हुई उहा अली हसन बबर जी जलाल चांडिए ॻाई। दोस्तो सिंध जो हिकु वॾो फ़नकार हुयो जलाल चांडियो, जेका शाइरी जेको आहे सो अली हसन बबर जी ॻाईंदो हुयो। इहा वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि हुई अली हसन बबर जे लाइ त हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार जलाल चांडियो जेको अली हसन बबर जी शाइरी बि ॻाए पियो। ऐं उन खां अलावा अली हसन बबर हिकु मुख़लिस माण्हू हुयो ऐं दिलि जो साफ़ हिकु बहिराड़ी जो माण्हू हुयो, जेको सादो टाइप जो माण्हू हुयो, जंहिंखे जलाल चांडिए जल्दी में पाण खे अपनाए वरितो। जलाल चांडिए ऐं जलाल चांडिए अली हसन बबर खे पंहिंजो भाउ करे कोठायो हुयो ऐं अली हसन बबर ऐं जलाल चांडियो ॿई गॾु रहंदा हुया पाण में ऐं किथे बि वेंदा हुया नंढनि वॾनि महफ़िलनि में, चाहे को महफ़िल हुजे, फ़ैसिलो हुजे या कंहिं मेले मलाखणे में वञिणो हुजे, अली हसन बबर ड्राइवर जी सूरत में जलाल चांडिए वटि हर टाइम मौजूदु हुयो ऐं खोड़ सारा कलाम ऐं खोड़ सारा जेको आहे सो शाइरो ऐं शेरो शाइरी लिखण बि जेको आहे सो अली हसन बबर स्टार्ट कई पंहिंजी ज़िंदगीअ में। तमामु घणी शाइरी ॻाई जलाल चांडिए अली हसन बबर जी ऐं ॿिया बि मुख़्तलिफ़ सिंध जा फ़नकार हुया जिन्हनि अली हसन बबर जी शाइरी ॻाई करे ऐं तमामु घणा मक़बूल थिया। दोस्तो अली हसन बबर खे इहो बि एज़ाज़ हासिलु आहे जो जलाल चांडिए वटि ॿिए कंहिंजी बि शाइरी ईंदी हुई त अली हसन बबर जेसिताईं उनखे जेको आहे सो ओके न कंदो हुयो तेसिताईं जलाल चांडियो उन शाइरीअ खे ॻाईंदो न हुयो ऐं उन शाइर खां उहा शाइरी वठंदो न हुयो। दोस्तो इहा वॾी एज़ाज़ जी ॻाल्हि हुई अली हसन बबर जे लाइ त एॾो जेको आहे सो जलाल चांडियो एतमाद बि कंदो हुयो अली हसन बबर ते ऐं अली हसन बबर ते तमामु घणो जेको आहे सो महिनत बि जलाल चांडिए ते कई। अली हसन बबर जेका बि शाइरी मिलंदी उहा ज़बानी अली हसन बबर जलाल चांडिए खे ॿुधाईंदो हुयो ऐं उनखे सेखारींदो हुयो। दोस्तो जलाल चांडिए खे तव्हांखे ख़बर आहे त जलाल चांडियो तालीम जे हिसाब सां बिल्कुलु 0/0 हुयो। पोइ इन जे करे उनखे जेके बि कलाम ॿुधाया वेंदा हुया उहे ज़बानी कलाम यादि कराए पोइ वरी उहे महफ़िलनि में जलाल चांडियो वञी ॻाईंदो हुयो। दोस्तो त अहिड़े तरीक़े सां अली हसन बबर बि तमामु घणी महिनत कई जलाल चांडिए ते ऐं जलाल चांडियो सिंध जो हिकु मक़बूल अवामी ऐं वॾो फ़नकार थी उभरियो सिंध में यकतारे चपड़ीअ जो। त वॾी महिरबानी, उमेदु आहे त नंढिड़ो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वीडियो खे लाइक ऐं शेयर कयो, चैनल खे सब्सक्राइब कयो। वॾी महिरबानी।